लियारी जे इलाइक़े खड्डा मार्केट में रिहाइशी इमारत जी 6हीं ऐं 5हीं मंज़िल जी छित किरण जे नतीजे में 2 औरतूं फौत जॾहिं त 3 ज़ख़्मी थी वयूं आहिनि। रिपोर्ट मूजिबि वाक़े जी इत्तला मिलंदे ई इमदादी इदारा ऐं पुलिस फौरी तौर ते पहुची विया ऐं वाक़े वारे हंधा माण्हुनि खे हटाइण इमदादी कमु शुरू करे छॾियो आहे। इमदादी इदारे ईदी मूजिबि रिहाइशी इमारत जी 6हीं मंज़िल 5हीं ऐं 5हीं मंज़िल 4थीं ते किरी आहे। वाक़े में 2 औरतूं फौत ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया आहिनि जॾहिं त 3 औरतूं ज़ख़्मी पिणु थियूं आहिनि। फौत थी वियल हिकु औरत जी सुञाणप 45 वरहनि जी हुरमत रफ़ीक जे नाले सां थी आहे जॾहिं त ॿिए जी सुञाणप जो अमल जारी आहे। ज़ख़्मियुनि में 40 वरहनि जी सकीना, 18 वरहनि जी हाजरा ऐं 22 वरहनि जी जवेरिया शामिल आहिनि। DIG साउथ सैयद असद रज़ा मूजिबि बिलाल मस्जिद पिशावरी होटल सां गॾु गनी मैंशन जी 6हीं माड़ बिल्डिंग जूं 6 फ्लोर 5हीं मंज़िल ते किरियो। पुलिस मौके ते मौजूद आहे ऐं इमदादी कमु जारी आहे। 2 औरतुनि जा लाश ऐं 3 ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फौत थी वियल औरतूं पाण में भेनरूं, ज़ख़्मी ऐं इन्हनि जा ॿार शामिल आहिनि जिन खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे। सिंध जे बल्दियात वारिस वज़ीर सईद गनी वाक़े जो नोटिस वठंदे फौरी तौर ते डिप्टी कमिश्नर साउथ ऐं ॿियनि खे हादसे जी जॻह ते पहुची रेस्क्यू ऑपरेशन मुकमल करण जी हिदायत करे छॾी आहे। सूबाई वज़ीर DG सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ऐं डिप्टी कमिश्नर खां इन हादसे जी फौरी तौर ते रिपोर्ट पिणु तलब कई आहे। सईद गनी चयो आहे त हादसो जंहिं इमारत में थियो आहे इन जी रिपोर्ट पेश कई वञे। होॾां लियारी अवामी महाज़ पारां अहिड़े वाक़े जी समूरी ज़िमेदारी हुकुमरान धुर ऐं बिल्डर माफ़िया ते आइद कंदे शहीद थींदड़ औरतुनि जे वारसनि ऐं ज़ख़्मी थींदड़नि सां दिली रंज ऐं ग़म जो इज़हार कयो वियो आहे। लियारी अवामी महाज़ अवाम खे अपील कई आहे त हाणे इहे मुर्दा ज़मीर बणजण बजाए अहिड़नि वाक़िअनि ख़िलाफ़ सख़्त मुज़ाहिमत कनि।